अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल गुलाम हुसैन में छा थींदो तव्हांखे सभई ॻाल्हियूं अॼु जी नंढड़ी वीडियो में ॾिसी उन खां पहिरियां असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे। अगरि असांजे यूट्यूब चैनल ते न आहे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो खे ज़रूरु लाइक कंदा। दोस्तों अचो त ही कहाणी ॿुधूं। हाणे हेबत खान खे चाकर खान तयारु करण वारो आहे, छाजे करे? मल जे करे हू पंहिंजी इश्क ऐं मगरूरी में गुम लॻो पियो आहे। तोखे दावत पेश कराईंदुसि ऐं तूं पहिरें नंबर जो मल थी वेंदे। चाकर खान हिन खे ईअं चवंदो ऐं शेर सिंध जो लक़ब बि हासिलु करे वठंदे। इहे चिकरा ॾेई रहियो आहे चाकर खान। थी सघे थो अॻिते हली हेबत खान हीउ जेको आहे अॻिते हली तयारु थी वेंदो ऐं हू इहो सोचींदो त मां हीअं तयारु थी वठां जो ऐं अॻिते शेर सिंध जे लाइ मलाखड़ा विढ़ां। त अहिड़े हिसाब सां हेबत खान जी तयारी हली रही आहे। ऐं ॿिए पासे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त दुआ जी माउ आहे, उहा पंहिंजे भाणे जे चकर में आहे त इन सां रिश्तो करायां दुआ जो। थी सघे थो उहा गेम बि खेॾे अॻिते हली करे। ॿी तरफ़ जेको गुलाम हुसैन आहे उहो सिदरा खे चई रहियो आहे त मां तोखे भॼाए वेंदुसि। त फ़िलहालु त ईअं नथो थिए, अॻिते हली इहो वक़्तु थी सघे थो मटाईंदो हुजे। असांजो हीअ कहाणी जेको तव्हांजे पेश कयोसीं। वधीक वीडियो चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा।